अली मोमिनन जो मौला अली हीणन जो हमराह हुआ अली यतीमन जो यारा मिस्कीनन जो मददगारा अली राहे मौला जो शहीदा अली जिंदा हैदरे करार अज भी हयाता जिनके अली सा प्यारा उन जो बेड़ो पारा नारे अली अल्लाह जो प्यारो आ अली मदीने वारे साईं जे दिल वारो आ सुभान अल्लाह। इमाम नसाई जो किताब फजाइल सहाबा हजरत इमरान बिन हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु रिवायत करे खैबर वारे दिहाड़े थे हबीबन फरमाया था झंडो उन्हें जे हथ में दींदुस जैसा अल्लाह मोहब्बत तो रखे जेको अल्लाह जो महबूबा मु मोहम्मद जो भी महबूबा ये जो यहाँ ठरे तो सोचो वे सुभान अल्लाह। हाँ इहो को घटे एजाज़ा जेके अल्लाह भी पंहिंजो महबूब सॾे ऐं मोहम्मद करीम भी पंहिंजो महबूब सॾे। सुभान अल्लाह। इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आ मदीने वाला साईं मुझा सोना हबीब हिकड़े दिहाड़े हीअं हथ खयो मथे हीअं अली सफर में वियल हो अली सफर में वियल हो मदीने वाले साईं दुआ जा हथ कया अल्लाहुम्मा ला तुमितनी हत्ता तुरयनी अलिया मौला मुझो अली सफर में आ मुखे तेसी पान दे न घुराए जाए जेसी मैं पंजे अली के न दिसा मौला मुखे अली जी ॾाढी सिक लगी आ मुरीद चवंदो आ त मुखे मुर्शिद जी सिक लगी आ शागिर्द चवंदो आ मुखे उस्ताद जी सिक लगी आ हिते त रंग निरालो आ महबूबन जो महबूब अल्लाह जो भी महबूब मदीने वारो महबूब तो चवे मुझा रब मुखे अली जी सिक लगी अल्लाहुम्मा ला तुमितनी मौला तेसी मुखे पान दे न घुराए जाए हत्ता तुरयनी अलिया जेसी तई मां अली जो दीदार न कया सारी दुनिया मोहम्मद जे दीदार जेला दुआऊं घुरंदिया अली तुझो शान निरालो आ मोहम्मद मीर दुआ घुरंदो आ त मौला मुखे अली जो दीदार करा सल्लल्लाहु अलैहि सुनन तिरमिज़ी में हदीस आ मिशकातुल मसाबीह में हदीस आ सुनन नसाई में मुस्नद अबी आला में माजम औसत में माजम कबीर में अल बिदाया वन निहाया में इनन हड़नी किताबन में हदीस मौजूद आ मदीने वाले साईं जी खिदमत में हिकड़ो मानू पखी जो गोश्त तरे ठाहे खड़ी आयो
पखी जो गोश्त जन्नत जी ग़िज़ा थव वलहम तैर मिम्मा यश्तहून जन्नत वारा जदे उन्हनि खे ख्वाहिश थींदी रब उन्हनि खे जन्नत जा पखी तरियल पखी उन्हनि जा गोश्त जेको मदीने वारे साईं जे खिदमत में पखी जो गोश्त आयो सो खुदा जाने जन्नत जो हो या दुनिया जो जेरी मल हबीबन वटे या खिसा आईया हबीबन दुआ जा हथ कया अल्लाहुम्मा आतिनी बिअहब खल्किक इलैक याकुल मई हाज़ा तैर ए मुंजा मौला ए मुंजा रब करीम पखी जो गोश्त मुंह वटि आयो आ मौला हाणे अहिड़ो माण्हू आण जेको तोखे सभिनी इंसाननि में वधीक प्यारो हुजे जेको तो वटि सभिनी खां वधीक महबूब हुजे उन खे आण त मूंसां गॾिजी पखीअ जो गोश्त खाए पाण खाई छॾे न वरी समझायो पखी जो गोश्त आयो पाण खाई छॾना न साईं फरमाइनि था दुआ जा हथ था खणनि मौला उहा शख्सियत आणे जेका तोखे सभिनी खां वधीक महबूब आ तोखे सभिनी खां वधीक जेको प्यारो आ उहो आण त मूं मुहम्मद सां गॾिजी खाए नबी जी दुआ रद्द न थींदी आ नबी जी दुआ यकीनन मक़बूल हूंदी आ असहाबी त सवा लख हुया पर दुआ कंहिंजे कुणे में थी अचे इन शरफ वारो केर आ अॼु मदीने वारे साईं सां गॾु केरु खाईंदो देर न गुज़री फजा अली फअकल मऊ पो मदीने वारे साईं अलीअ खे पाण सां गॾु वेहारे पखीअ जो गोश्त खारायो असल में उम्मत के देखारणो हो सहाबन के बुधाइणो हुयो हुजूर जे इर्द गिर्द जेके मौजूद हुया उन्हनि के भी देखारणो हुयो ऐं करमपुर वारे हिनन आशिकन के भी बुधाइणो मोहम्मद जो प्यारो केरो अल्लाह वट प्यारो केरो वो हदीस जा लफ्ज़ हिन फजा अली एड़ा आशिक हुया जेके पल परे न थींदा हुया हुजूर सां गॾु गॾु रहण वारा हुया पर अॼु त ही फैसलो आसमाननि तां पियो थिए त अल्लाह वटि प्यारो केर आ मोहम्मद करीम वटि प्यारो केर आ कल समझ में आया भाई ना आया अली हैदर अली सफदर अली सफदर नबी बिरादर अली अलिया असां जो रब
अली या अली अली या दिल जो दिल पर अली अली या अली अली जेको मुझो मुरीद आ जेको मुसा मोहब्बत रखण वारो आ अज मुझो हियां उठारे अज मुसा गरजी चवे अली 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 या अली अली या अली 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 आ हैदर अली आ सफदर नबी बिरादर अली अली असा जो रहबर दिल में जो दिलबर अली अली या अली अली या मुस्नद अबू दाऊद 43 में रिवायत आ मुस्नद अहमद बिन हंबल में भी आ रिवायत आ सुनन कुबरा नसाई भी आ रिवायत आंदिया अन्नहु सहर अली इब्न अबी तालिब मिन बई हिन हदीस के रिवायत करण वारी बयान करण वारी अबू बकर जी न्याणी मोहम्मद जी राणी मोमिनन जी मां सैयदा आयशा सिद्दीका जी रिवायत कर शान अली जो ज़बान आयशा सिद्दीका जी घणन जा वुज़ू भॼी पवंदा ओ को शर्म धार अम्मा के घट वध न ॻाल्हाए अम्मा जे शान में बेअदबी न कर व अज़वाजु उम्महातुहुम नबी जो घर वारियूं मोमिनन जो मायरूं चाहे ने ॻाल्हायो ॻाल्हायो आयशा असांजी खदीजतुल कुबरा असांजी हफ्सा असांजी मैमूना असांजी घट था ॻाल्हायो हाँ अम्मा आयशा साइण थी रिवायत करे अन्नहु सहर अली इब्न अबी तालिब मिन बैद हबीब करीम वेठा त परे खां हज़रत अली पियो अचे अली जो चेहरो परे खां पधरो अली जे चेहरे ते नूर चिमकंदो हुयो फ़क़ाल अलैहिस्सलाम मदीने वाले साईं फरमायो हाज़ा सय्यदुल अरब यो अचे वथो पियो अचण वारो जेको पूरे अरब जो सरदार फ़क़ालत आयशा अलस्त अंत सय्यदुल अरब या रसूल अल्लाह अमा आयशा साइण जो गुमान इहो हूंदो उन जो नज़रियो इहो हुयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पूरे अरब जा सरदार हुज़ूर आहिनि अरब जा सरदार हुज़ूर आहिनि अम्मा जो नज़रियो इहो हुयो पर अज जो हबीबन जे ज़बान मां ॿुधई त अरब जो सरदार अली आहे अम्मा पुछण लगी अलस्त अंत सय्यदुल अरब या रसूल अल्लाह छा तव्हां अरब जा सरदार न आहियो फ़क़ाल अना सय्यदुल आलमीन आयशा मां मोहम्मद करीम सब जहानन जो सरदार हुया जमीन वारन जो सरदार आसमान वारन जो सरदार इंसानन जो सरदार जिन्नन जो सरदार मलाइकन जो सरदार नबियन जो सरदार
सरदार, वलियन जो सरदार, सरदारन जो सरदार, अजन पोयन जो सरदार, मां मोहम्मद करीम आया। वहुव सय्यदुल अरब, ऐं अली अरबन जो सरदार हुआ। अली अली अरब जो सरदार वाह वाह सोना अली तुझो शान सुभान अल्लाह। सोना हबीब वेठा आहिनि फरमाइनि था हींअर मूंॾे वही नाज़ुल थी आहे, जिब्रील रब जो पैगाम खणी आयो आहे। औहल्लाहु इलैया फी अलीइन सलास खिसाल। ये रिवायत जेका बयान तो कयां तफसीर राज़ी आंदी आ, तफसीर निशापुरी आंदी आ, मुस्तदरक हाकिम में या रिवायत आ। साईं फरमाइनि था मूंॾे रब वही मोकिली आ त अलीअ में टे खूबियूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿिए कंहिं में आहिनि न। इन्नहु सय्यदुल मुस्लिमीन, अली सभिनी मुसलमाननि जो सरदार हुआ। पहिरीं रिवायत ॿुधई त अरब जो सरदार आहे। हीअ रिवायत आहे जिब्रील पैगाम खणी आयो आ। या रसूल अल्लाह रब छो फरमाए त अली सभिनी मुसलमाननि जो। पुट हिकिड़ा घणा वरी सेक ते पीर पैदा थी पिया हथ ठोकिया पीर। हिकिड़ो पीर पियो तकरीर करे जे पियो पीराने पीर दस्तगीर फरमायो आहे त मुंहिंजो कदम सभिनी वलियनि जी गर्दन ते आहे पर मूं ते न अथसि। कंहिं बुज़ुर्ग खे ॿुधायूं त साईं हे फलाणो पीर हीअं थो चए, जे बा हज़रत पीरान पीर फरमायो आहे त मुंहिंजो कदम वलियनि जी गर्दन ते आहे। साईं ईअं त कोन फरमायो त कदमनि जे मथो मुंहिंजो कदम आहे। जेको अलीअ जो कदम नथो मञे उन बुज़ुर्ग चयो त इहो जानवर आहे, वली हुजे हा त दस्तगीर जो कदम ज़रूर मञे हा। जेको अलीअ के सरदार न मञे आसमानी फैसलो आहे त उहो मुसलमान ई न आहे। आसमान मां त पैगाम लथो आहे इन्नहु सय्यदुल मुस्लिमीन, अली मुसलमाननि जो सरदार हुआ। जेके मुसलमान हूंदा से सरदारी, जेको अलीअ जी सरदारी नथो मञे मायूस थी था वञो, चेहरा लही था वञनि तव्हांजा। ज़िम्मेदार मां वेठो आहियां, हदीस मां थो बयान कयां। चओ जेको अलीअ खे सरदारी न मञे सो मुसलमान ई न आहे। अहिड़ा निभागा उन दौर में भी हुया, अॼु भी आहिनि। समझो था ॻाल्हि खे? साईं फरमाइनि था रब मूंॾे पैगाम आसमान तां मोकिलियो आहे, अली मुसलमाननि जो सरदार हुआ व इमामुल
मुत्तकीन। अली परहेज़गारन जो इमाम। अली जी इमामत उहो मञंदो जेको खुद मुत्तकी हूंदो। जेको मुत्तकी न है वो अली जी इमामत जो इनकारिया। झंडे वारे जो वाछू गोदा थी वियो। अजो की मजलिस अली शेरे जली जे नाले आ। वकायदुल गुर्रिल मुहज्जलीन। टी अली जी सिफत आसमानन ता हियल थिया त अली रोशन चेहरन वारन जो काहिद अगवाणो आ। इहा ॻाल्हि सम्झण जी आ। सम्झ में अचई त पोइ सुभाणे अल्लाह चइजे। साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे में 1.25 लख नबियनि जी उम्मतूं गॾु हूंदियूं। मां पंहिंजी उम्मत खे सुञाणंदुसि। साहबन तुसीं एतिरनि उम्मतुनि में कीअं सुञाणंदा? कहिड़ी निशानी सां? ॾिसो न, दादू में अचो पिया, हज़ारे माण्हू बाज़ार में मीलाद चौक खां हज़ारे माण्हू गुज़रनि था, पर जेके साई चादर खुले ते हुजे, जेके ताज शरीफ साए रंग जी मथे ते पातल हूंदे, हर को चवंदो हे मशहूरनि वारे साईं जो गुलाम। निशानी आहे न। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे में मुंहिंजी उम्मत जी हिकु निशानी हूंदी, जंहिंखे निशानी ते मां सुञाणंदुसि त ही मुंहिंजो उम्मती आहे। कहिड़ी निशानी हूंदी? साईं फरमाइनि था उन जा 5 वुज़ूअ वारा उज़वा ईअं चिमकंदा जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे। उन जो चेहरो रोशन हूंदो। ॾिसो न, हिकिड़ो माण्हू सभई वेठा आहियूं, सभई कणक रंगा, के थोरा भूरड़ा आहिनि, के वरी कारा, के एक्स्ट्रा कारा। पर हिते जॾहिं हिकिड़ो गोरो अची वञे, सफ़ा रंग भूरो गोरो हुजे, सभिनी में पधरो अदायो गोरो बीठो आहे। आओ के न? साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे में 1.25 लख नबियनि जी उम्मत गॾु हूंदी, पर मुंहिंजी उम्मत गुर्रम मुहज्जलीन हूंदी, यानी उन्हनि जा चेहरा रोशन हूंदा, चमकदार हूंदा। या निशानी हूंदी। कहिड़ी निशानी हूंदी? क़यामत जे ॾियारे हुज़ूर जे उम्मत जी निशानी कहिड़ी हूंदी? चेहरा चमकदार हूंदा। साईं फरमाइनि था मूंॾे जिब्रील पैगाम खणी आयो आहे, वकाइदुल गुर्रिल मुहज्जलीन। क़यामत जे ॾियारे में चिमकंदड़ चेहरनि वारनि जो काइद अॻवान सरवान हूंदो त अली हूंदो। मुसलमाननि जो सरदार बि अली, मुत्तकीननि जो इमाम बि अली, चिमकंदड़ रोशन चेहरनि वारनि जो काइद बि अली। पोइ अलीअ खां काॾे भॼंदे? जे अलीअ खे न मञी त न दुनिया में छुटंदे न आख़िरत में छुटंदे।
मूं हिकिड़ो दिल मझा आवाज़ कढियो आहे, अलीअ बिना नाहे गली गली, इश्क मझा चओ अली अली, साईं कंदो सभु ओ साईं कंदो सभु भली भली, शेर खुदा जो शान निरालो, उदायुन जो आहे उजालो, वारिस आहे वली वली, इश्क में जाचो अली अली, हसन हुसैन जो बाबो आए, मुलिद जे जो काबो आए, मुलिद जे जो काबो आए, पो मुंह पिया दामन झली झली, दामन झली झली, के अली जी दामन झलिया मथे अतड़ो खण, जंहिं अली जी दामन झलिया सो थी बीहे, ओ मुंह पिया दामन झली झली, मुंह पिया दामन झली झली, इश्क मझा चो अली अली, मोहब्बत माचो इम्तिहान में पास आयो, मुंहिंजो साईं मुंहिंजो साईं, बाक़ी हो कुंड वारो शाहे नजफ जो शरफ न जाने, शाहे नजफ जो शरफ न जाने, दोज़ख दे उहो जल्दी पलाणे, ओ मरंदो मुनाफिको रुली रुली, मरंदो मुनाफिक रुली रुली, इश्क मझा चओ अली अली, कंध ते बिस्तरो अथस, इटली बि मथऊं तओ बि मथऊं, पंहिंजी कांच विसरी वियसि नंढड़े भाउ जी कांच पायूं वॾी पिनीअ ते, साईं फरमायो त कसु शवार ब मुछुन खे कटियो हेसे उस्तरो, ईअं जीअं इंड साहिब नो रोड मुंहिंजा दोस्तो, जेको अलीअ जो शान न मञे उनजे मुंह में नीमक न हूंदी, वञी ॾिस तूं वञी ॻोल्ह, चैलेंज थो ॾियां तोखे, अलीअ जे हुबदार जो चेहरो चिमकंदो आहे, ऐं अलीअ जे बुग़्ज़ रखण वारे जो चेहरो ये पारू तो वांगण ढेर ते पियो हुजे, शाहे नजफ जो शरफ न जाने, दोज़ख दे उहो जल्दी फलाणे, ओ वींदो मुनाफ़िको चली चली, वींदो करमुल्ला जो ईमान थो बयान कयां, जेको इन ॻाल्हि में मुंहिंजो साथी आहे उहो मूंसां गॾिजी चवंदो, हैदर जी हुब मुंहिंजो ईमान आहे, सॼो हथ सीने ते रखी
सजो हथ सीने ते रखी चौ हैदर जी हुब मुझो ईमाना दर्स पढ़ायो मुखे कुरान दर्स पढ़ायो मुखे कुरान ओ मरंदो मुनाफिको रुली रुली मरंदो मुनाफिक रुली रुली करमुल्ला जो सावत सारे करमुल्ला जो सावत सारे मौला अली वे बोन विसारे मौला अली वे तो दर जन्नत जाव्या खुली खुली दर जन्नत जाव्या खुली खुली अलबिदाया वन निहाया में रिवायता सुबुल हुदा व रशाद में यह रिवायता कंजुल उम्माल में यह रिवायता जिक्र अलीन इबादतुन अली जो जिक्र अल्लाह जी इबादता करम परवारा हींअर ताईं यको तूं अल्लाह जी इबादत में वेठो मां पंहिंजी ज़बान खे जे वसो हले त चुमास जेका मुंहिंजी ज़बान अॼु अल्लाह जी इबादत करे रही आहे जो अलीअ जो शान बयान करे रही आहे अल्लाह शर कबूल कंदो मरंदे बाक़ी ताईं चले या ज़बान अलीअ जो शान बयान कंदी रहे ऐं तव्हांजा कन बि रब जी इबादत में न तव्हांजो वजूद बि इबादत में आ जो तव्हां मौला अली जो ज़िक्र ॿुधी रहिया आहियो मुंहिंजो त पाव रत जो वधी वियो आहे तव्हांखे बि का ख़ुशी थी आहे साईं फरमाइनि था ई रिवायत भी कंजुल उम्माल में आ साईं फरमाइनि था अन नज़्र इला वजह अलीन इबादतुन अलीअ जे चेहरे खे ॾिसण भी इबादत जेॾी महिल अली महफ़िल में ईंदो त अबू बकर जूं अखियूं अलीअ जे चेहरे में खुतल हूंदी अबू बकर सिद्दीक अलीअ जे चेहरे खे पियो तकींदो न अखि हेॾे करे न होॾे न हीअं निहारे न हूअं अखियूं अबू बकर सिद्दीक जूं चेहरो मौला अलीअ जो अगर के पुछुसि त अबू बकर ही छा ॻाल्हि आहे जेॾी महिल अली थो अचे त बसि अखियूं खुपी थियूं वञनि ई सोणे अली जे चेहरे में न हेॾे ॾिसी न होॾे न लौणो वराई न अखि चिंबी ॻाल्हि छा आहे फरमाई त मूं नबीअ सरदार खां ॿुधो हुयो त अलीअ जे चेहरे जी ज़ियारत रब जी इबादत आहे भाग अबू बकर जो जेके अलीअ जे मुखड़े जो दीदार पे थियो चो सल्लल्लाहु अलैहि किताबन जा हवाला छोड़िया टई मुस्तनद किताब हिन असा अहले सुन्नत जा हिकड़ो किताब आ सुनन इब्न माजा जेको सुहा सित्ता मजा हिकड़ो किताब आ
इब्न माजा जुल्द पहिरियों सुफ़ो 43 ॿियो किताब आहे मुस्नद अहमद बिन हंबल जिल्द 32 सुफ़ो 29 टियों किताब आहे अल मुस्तदरक लिल हाकिम जिल्द 3 सुफ़ो 118 ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे लम्मा रजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन हज्जतिल वदा मोकलानी वारे हज तां जॾहिं हुज़ूर मोटिया हज पढ़ी वापस आया व नज़ल गदीर खुम्मिन गदीर खुम जी मंजिल ते जॾहिं पहुता त इते पाणी पाणी घणो हूंदो हुयो ऐं इन जाइ जी खूबी आहे जो ते पाणी हूंदो ई हूंदो आहे ॿारनि मां बि गदीर खुम जो दीदार करे आयो आस वियोस हिकिड़े अरबी सगोरे खे वेठियुमि मुंहिंजो गाॾी का आहे हल मूंखे गदीर खुम ॾेखारिया चयूं ओॾे कोन छॾींदा मुझे छॾींदा तूं सचो धीर हुए जत जे सचो त खणे देखी मेहरबानी कर पैसा जेतिरा चवंदे 100 रियाल चई 200 रियाल चई 500 रियाल चई 1000 चई 5000 चई फ़कीर ॾींदुई पर मूंखे उहा जाइ गदीर खुम ॾेखार सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो उन गदीर खुम वटि जॾहिं मदीने वारा साईं आया त उते वणकार हुई जिते घाटा घाटा वण हुया पोइ साईं जन फरमाया वण साफ़ कयो हेठों छांव में कंडा बकरियुनि खे टारी धनार वॾे विझंदा आहिनि पोइ कंडा पिया हूंदा आहिनि उहे वणनि जा जेके घाटी घाटी छांव हुई उनखे साफ़ कयो वियो फ़ख़ुमिमन उहे वणनि जूं छाऊं साफ़ कयूं वियूं सुम काल कअन्नी क़द दुईत फ़अजबत हबीबन करीमन फरमायो मूंखे लॻे थो त मूंखे रब जो सॾु थियो आहे मां वञण वारो आहियां कअन्नी मूंखे लॻे थो सम्झां थो त मुंहिंजो वक़्तु दुनिया जी ज़िंदगी जो पूरो थी वियो आहे ओ सहाबियो मां मुहम्मद तव्हां खां जुदा थियण वारो आहियां मुझे रब सां मिलण जो रफ़ीक़ आला सां मिलण जो वक़्तु वेझो अची वियो आहे कद दुईत मूंखे सॾियो वियो आहे फ़अजबत मां जीउ चई वेठो आहियां बस हाणे वञण वारो आहियां इन्नी तरक़्त फ़ीकुम सकलैन तव्हांखे वॾियूं अज़मत वारियूं वॾियूं गरियूं ॿ शयूं ॾेयूं थो वञा तव्हांखे निंढण कोन छॾींदुसि तव्हांखे बेसहारो कोन छॾींदुसि ॿ शयूं तव्हांखे ॾेयूं थो वञा अहदुहुमा अकबर मिनल आख़िर हिकिड़ी शइ ॿी शइ खां अञा वॾी आहिनि ॿई वॾियूं पर हिकिड़ी ॿीअ खां अञा वॾी आहे साईं उहे ॿ कहिड़ियूं शयूं था ॾियो ऐं ॿिन्ही मां वॾी कहिड़ी आहे साईं फरमाइनि था किताबुल्लाह व इतरती अहल बैती हिकिड़ो अल्लाह जो किताब क़ुरान ॾेयूं थो वञाव ॿिया मुंहिंजा घराणो मुंहिंजा अहल बैत मुंहिंजी इतरत मुंहिंजी ज़ुर्रियत ॾेयूं थो वञा फंज़ुरू कैफ़ तख़लुफ़ूनी फ़ीहिमा साईं फरमायो त ॾिसजो मूंखां बाद में इन मुंहिंजे तोहफ़नि सां तव्हां कीअं था पेश अचो कदुर कजो इन्हनि ॿिन्ही नेमतुनि जी मां बि ॾिसां थो त कीअं तव्हां मुंहिंजे इन्हनि ॿिन्ही तोहफ़नि सां कीअं था पेश अचो हिकिड़ो क़ुरान
थव या मुझा अहल बैत थव ये बई शयूं इन्हनि जी मां मोहम्मद तव्हांखे पारत छो कयां मुझे कुरान जी पारत हुजे व मुझे बचड़न जी मुझे अहल बैतन जी पारत पर अफसोस सां चवणो थो पवे त मुंहिंजा दोस्तो अक्सर उम्मत जे अक्सर माण्हुनि इन्हनि ॿिन्ही शयुनि जो क़दुरु को न सुञातो न क़ुरान जो क़दुरु सुञातो न अहल बैतन जो क़दुरु सुञातो वदा जे उम्मत इन्हनि ॿिन्ही शयुनि जो क़दुरु सुञाणे हा त करबला जो मैदान बर्पा न थिए हा मुस्तफ़ा जा बचड़ा बुखारा उञारा करबला में शहीद को न कया वञनि हा जेको हुसैन कुरान पियो पढ़े करबला जे मैदान में इमाम हुसैन ते होॾो उम्मत तीर पई उछलाए हेॾो ज़बान मां हुसैन कुरान पियो पढ़े कुरान जे कारी मुस्तफ़ा जे बच्चे जे मथां ईअं तीर उम्मत न उछलाए हा जे मुस्तफ़ा जे सूखड़ियुनि तोहफ़नि जो क़दुरु करे हा कदर कुरान दा क्या जानना कदर कुरान दा क्या जानना ए दुनियादार कमीने कदर कुरान दा जानन वाले बन सुते शहर मदीने मुझा दोस्तो साईं फरमाइन था फंजुरू कैफ तखलुफूनी फीहिमा मुखां बद में ॾिसजो तव्हां कीअं था मुंहिंजे इन्हनि ॿिन्ही सूखड़ियुनि सां ताल्लुक बर्ताव कयो फइन्नहुमा लन यतफरका ये ॿई हिक ॿिए खां जुदा न थींदा कुरान अहल बैतन खां धार न थींदो अहल बैत कुरान खां परे न वेंदा जिते कुरान हूंदो उते अहल बैत हूंदा जिते अहल बैत हूंदा उते कुरान हूंदो करमपुर वारा कसम अथव अल्लाह जी ज़ात जो सच ॿुधायो सॼी ज़िंदगी गुज़री अथव करबला जो वाक़ियो ॿुधंदे ॿुधंदे अछूं ॾाढ़ियूं कयूं अथव छा तव्हां आलमनि खां न ॿुधो आहे त मैदान करबला में इमाम हुसैन सां गॾु क़ुरान हुयो या न जेॾीमहिल अलबिदाया व निहाया वारो थो लिखे जेॾीमहिल इमाम हुसैन करबला जे मैदान ॾे निकितो फअख़ज़ मुसहफ़न फजअलहू बैन यदैहि हज़रत इमाम हुसैन क़ुरान खयो पंहिंजे अॻियों रखे हिकिड़े हथ में तलवार ज़ुल्फ़कार हुई ॿिए हथ में क़ुरान हुयो जेॾीमहिल मैदान जंग में निकितो ओचितो हिकिड़े यज़ीदी तीर हयो मुंहिंजे आका हुसैन जी पेशानी में तीर लॻो जेॾीमहिल पेशानी में तीर लॻो रत जो फुहारो निकितो त चेहरो रत में रंगीन थी वियो सुहारी मुबारक रत में लाल थी वई भिटाई जे रूह रड़ कई त ॾाढ़ी रत रत्यास ॾाढ़ी रत रत्यास दंद त मोतियुनि गुथिया चोॾहीं मां चंड जीअं पिण में पेशान आस
कुकरा करबला जा मादर थे बेड़ियास फटन मथारत फुड़ा फटन मथारत फुड़ा अली थे उखियास मेरे माफ कयास खालिक बदले खून जे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मदीने वाले साईं फरमायो वलई तफरका ये हिक ॿिए खां जुदा न थींदा क़ुरान अहल बैतन सां अहल बैत क़ुरान सां गॾु हत्ता यरदा अलैयल हौज़ तांजो हौज़ कौसर ते ये पई मूंसां गॾु अचे मिलंदा पुट थोड़ी तव्हांजी मां तव्हांजो तवज्जो चाहींदुसि हौज़े कौसर ते मूंसां ये पई गॾु मिलंदा छो साईं फरमाइनि था इन मौइदकुमुल हौद ए मुंहिंजा उम्मतियो तव्हांजे मुंहिंजे मिलण जो वाइदे जी जाइ हौज़े कौसर मुझी उम्मत मूंसां मिलंदी हौज़े कौसर ते उन हौज़े कौसर ते जेॾी महिल उम्मत हुज़ूर जे साम्हूं थींदी ओॾी महिल अहल बैत बि ईंदा क़ुरान बि ईंदो ओॾी महिल करबला जा शहीद दाह खणी ईंदा नबी जा अहल बैत दाह खणी ईंदा कुरान दाह खणी ईंदो मौला रब जो कुरान दाह खणी ईंदो या रसूल अल्लाह हे उम्मती थई तुंहिंजा जन कुरान खे छॾे ॾिनो हुयो कुरान खे ॾहनि पोचनि में वेड़े चारनि में क़ैद करे छॾियो कुरान ते मिटीअ जी दस जा अंबार लॻी विया मिटीअ जा तह चढ़ी विया कुरान खे खोले न पढ़ंदा हुया कुरान ते अमल कोन कंदा हुया मोए मुंहिंजा रसूल सोना हिननि कुरान खे छॾे ॾिनो अहल बैत चवंदा या रसूल अल्लाह तुंहिंजी उम्मत असांजो क़दुरु कोन कयो